बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 23 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे हरणी ऐं संदसि बचो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 23 हरणी ऐं संदसि बचो। चरी पे का हरणी चरागाह में, ऐं सांढई पे बचड़ो सदा साह में। थधो पाणी ऐं गाह सावा सफ़ा, खुशियूं ई खुशियूं खौफ ख़तरा नहा। उते ॿियूं बि हरणियूं के चरंदियूं हुयूं, बचन साण घुमंदियूं ऐं ठरंदियूं हुयूं। उते ई नंढियूं थी वॾियूं थियूं हुयूं, सनियूं सुहिणियूं अहिड़ियूं जो वणंदियूं हुयूं। पहाड़नि जूं चइनी तरफ़ चोटियूं, न हो उल्को घर जंहिं महल मोतियूं। बचो माउ सां ख़ुशि थी खेॾण लॻो, वॾो थियो त सम्झण ऐं सोचण लॻो। अमाही जबल एॾा छो था थियनि, बचाही असांजो था पहिरो ॾियनि। इएं नेठ कंहिंजी नज़र वन लॻी, पहाड़नि ॾे हरणीअ जी अख वई खॼी। इन्हीअ महल मारी सिधी कई बंदूक, पहाड़नि में गूंजी वई हिकिड़ी कूक। बचो ज़ख़्म खाई ऐं फतकण लॻो, कयम ॾोह कहिड़ो ही सोचण लॻो। डिॼी हरणी हे कर परे वई हली, वरी मोटी पंहिंजे बचे ते पई। अमाही जबल जो सहारो हुयो, उन्हीअ में त वेठो कुमारो हुयो। ॿुधी ही हरणी सफ़ा वई वॼी, रुनी तड़पी लेकिन वञे कीअं भॼी। ईअं ई वरी ॿियो थियो हिकु ठकाओ, बचे ते थी कुर्बान वई नेठ माउ।